नाज़रीन, उमरकोट में पॉपुलेशन खाते पारां जागीरता रैली कढी सेमिनार को ठाहियो वियो। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था सोहेल कुंभार जी रिपोर्ट में। वर्ल्ड पॉपुलेशन डे के हवाले से मकसद है तो पैंजी कम्युनिटी के आगाही ॾियूं त कीअं पैंजी पॉपुलेशन के कंट्रोल कयो वञे। ॾिठो वञे तो तमाम घणा मसला वधन था, पॉपुलेशन वधे पई, असांजा रिसोर्सिस तमाम घट आहिनि। उन हवाले सां असां सभिनी जी जिम्मेदारी है तो असीं उनके घर पैंजी कम्युनिटी के अवेयरनेस ॾियूं त आबादी के कीअं कंट्रोल कयो। उन में असांजी लेडी हेल्थ वर्कर जो जेके घर घर वञी करे सर्विस ॾियनि थियूं तमाम सुठो रोल है। आगाही ऐं शऊर जे लाइ सेलिब्रेट कंदा आहियूं। इन सिलसिले में ज़िले भर में वॉक थींदी है ऐं सेमिनार को ठाहियो वेंदो आहे। उन खां अलावा जेके असांजा सर्विस आउटलेट्स आहिनि उते बेबी शोज़ वग़ैरह थींदा आहिनि जिथे हेल्दी बेबी ऐं हेल्दी मदर जो खे अवॉर्ड्स ॾिना वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे कंट्रासेप्टिव मेथड्स ऐं जेके एलिजिबल कपल्स आहिनि जेके सेटिस्फाइड कपल्स आहिनि उन्हनि खे घुरायो वेंदो आहे ऐं उन्हनि जो एक्सपीरियंस ॿियनि क्लाइंट्स सां शेयर कयो वेंदो आहे। उन खां अलावा असां जेके फील्ड में सोशल मोबिलाइज़र आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे एरियाज़ में कॉर्नर मीटिंग्स कंदा आहिनि ऐं उते जेके नौजवान आहिनि उन्हनि खे कंट्रासेप्टिव जे इस्तेमाल लाइ ऐं उन्हनि जे खे पंहिंजी फैमिली में इस्तेमाल जे लाइ उन्हनि खे मोटिवेशन कंदा आहिनि ऐं उन्हनि खे आगाही ॾींदा आहिनि। वाक़ जो मक़सदु आहे उहो आहे त दुनिया में जेका वधंदड़ आबादी आहे उन हवाले सां असीं पंहिंजे अवाम में असांजे कम्यूनिटी में इहो शऊर पैदा करियूं त इहा जेका जंहिं रफ़्तार सां असांजी आबादी वधे पई इनखे कंट्रोल करण जी ज़रूरत। असांजो जेके 500 लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि ज़िले उमरकोट में उहे घर घर वञी औरतुनि खे ऐं जेके मर्द आहिनि हज़रात उन्हनि खे इहो मैसेज ॾियनि थियूं त सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन कम में असांजो भरपूर साथ ॾियनि।